अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल तक खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं नेशनल स्किल यूनिवर्सिटी इस्लामाबाद में तमामु घणियूं जॉब अपॉर्चुनिटीज़ अनाउंस थियूं आहिनि। उन्हनि जे बारे में ही जॉब अपॉर्चुनिटीज़ टीचिंग पोजीशन ऐं नॉन टीचिंग पोजीशन जे लाइ आहिनि। टीचिंग में प्रोफेसर्स, एसोसिएट प्रोफेसर, असिस्टेंट प्रोफेसर ऐं लेक्चरर जो जॉब आहिनि। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो, जॉब एडवर्टाइज़मेंट में पहिरियों प्रोफेसरशिप जो जॉब आहिनि, जेका BPS 21 जी जॉब आहे, जंहिंमें इंफॉर्मेशन सॉफ्टवेयर इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, सिविल इंजीनियरिंग, मैकेनिकल इंजीनियरिंग, मेडिकल लेबॉरेटरीज़ टेक्नोलॉजी ऐं मैनेजमेंट साइंस में जॉब जी पोजीशन आहे प्रोफेसर जी। उन खां अलावा एसोसिएट प्रोफेसर, इंफॉर्मेशन सॉफ्टवेयर इंजीनियरिंग, मैकेनिकल इंजीनियरिंग, सिविल इंजीनियरिंग, टेक्नोलॉजी एंड जर्नल स्टडीज़ मैथमेटिक्स में जॉब अपॉर्चुनिटी आहे। उन खां पोइ असिस्टेंट प्रोफेसर BPS 19 ऐं लेक्चरर BPS 18 जी जॉब्स आहिनि डिफरेंट डिपार्टमेंट्स में, जंहिंमें इंजीनियरिंग, बायोटेक्नोलॉजी, मैनेजमेंट साइंस, कंप्यूटर साइंस एंड जर्नल स्टडीज़ जा शोबा शामिल आहिनि। उन खां पोइ नॉन टीचिंग पोजीशन्स ते तमामु घणियूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि, जंहिंमें रजिस्ट्रार, कंट्रोलर ऑफ एग्जामिनेशन, ट्रेजरर, डायरेक्टर PND, एडिशनल रजिस्ट्रार, डिप्टी रजिस्ट्रार, डिप्टी ट्रेजरर, सिस्टम एडमिनिस्ट्रेटर, डिप्टी डायरेक्टर, असिस्टेंट डायरेक्टर, पब्लिक रिलेशन ऑफिसर्स, असिस्टेंट डायरेक्टर, असिस्टेंट रजिस्ट्रार, असिस्टेंट ट्रेजरर, असिस्टेंट कंट्रोलर, असिस्टेंट डायरेक्टर PND, असिस्टेंट डायरेक्टर परचेज एंड स्टोर, कंप्यूटर प्रोग्रामर, नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर, असिस्टेंट इंजीनियर सिविल, असिस्टेंट लाइब्रेरियन जो जॉब्स आहिनि। हाणे हिननि में अप्लाई करण जी ॻाल्हि कजे त हिन जी जेका एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे, सभ खां पहिरियां उहा तव्हां पोजीशन्स जी, हर पोजीशन जी चेक कंदा nsu.edu.pk URL आहे। इन ते वञी तव्हां ॾिसंदा कहिड़ी जॉब जे लाइ डिटेल क्राइटेरिया कहिड़ो रिक्वायर्ड आहे। उन खां पोइ अप्लाई बि तव्हां सेम वेबसाइट ते nsu.edu.pk ते वञी कंदा ऐं तव्हांजी जेका एप्लीकेशन आहे बिफोर 27/4/2023 ताईं तव्हांजी एप्लीकेशन रिसीव थियणु खपे। उन सां गॾु BPS 2021 जे लाइ 5,000 रुपए जो तव्हांखे चालान पे करिणो पवंदो, BPS 19 जे लाइ 3,000 रुपए जो, BPS 18 जे लाइ 2,000 रुपए जो ऐं BPS 17 जी जॉब्स जे लाइ 1,000 रुपए जो तव्हां चालान पे कंदा। उमेद था कयूं तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी नेशनल स्किल यूनिवर्सिटी इस्लामाबाद में जेके जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि उन्हनि जे बारे में। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।